शिकारपुर मां रिपोर्टर सुमेरा भट्टीअ जी रिपोर्ट के मुताबिक शिकारपुर भरसा लखी गुलाम शाह में BISP डायनामिक सर्वे लखी ऑफिस में सरेआम औरतन की तज़लील ए रिश्वत एवज़ मनपसंदन की एंट्री जारी हुजण करे मुस्तहक औरतन जो एहतजाज अमले पारा औरतन से बदसलूकी करण सबब औरतन में ताव पखेड़ियल जै सबब मुस्तहक औरतन शहजादी मसमात नूरजान ए बेन एहतजाज कंदे चयो त असीं सुबह खां बीठा आहियूं। BISP अमलो ऑफिस जा दरवाज़ा बंद करे वेठो आहे ऐं ऑफिस जो पटेवालो औरतन खां पैसा वठी अंदर छॾे थो ऐं फी कार्ड ते 500 रुपया रिश्वत वरती वञे थी। बेयारो मददगार औरतन के ऑफिस में धिका ॾिना पिया वञनि ऐं सॼो ॾींहुं बीही हलिया वञूं था पर असांजी सर्वे नथी कई वञे। असीं BISP चेयरमैन शाज़िया मरिया खां मुतालबो था करियूं त लखी BISP स्टाफ रिश्वतखोर ऐं औरतन जी तज़लील कंदड़ आहे। सॼो अमलो बदिली करे ॿियो ईमानदार स्टाफ मुक़ररु कयो वञे।